हालाणी में ॻोठाणनि पारां ॿासठ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ जांच कयो वियो। हालाणी भरिसां ॻोठ यूसुफ ख़ासखेली जे ॻोठाणनि ज़ुबैदुल्ला ख़ासखेली, अमीर अली ऐं ॿियनि इल्ज़ामनि ते चयो त ॿासरनि सारंग ख़ासखेली ऐं ॿियनि कुझु ॾींहं अॻु हिदायतुल्लाह ख़ासखेली खां हथियारनि जे ज़ोर ते 50,000 रोक रक़म फुर करे खेसि तशदुद जो निशानो बणायो हो, जंहिंजी FIR हालाणी थाणे ते दाख़िल कराइण बावजूद हिन वक़्त ताईं पुलिस का भी कार्रवाई न कई। असां सैलून ते कमु कंदा आहियूं, दुकाननि ते कमु कंदा आहियूं, असांजो दग इहो ई आहे, राति जो अचूं वञूं, ॾींहं जो वञूं, अॻु पुठियां था कनि, असांखे ख़तरो आहे उन्हनि खां। FIR बि कराई आहे, हुननि असांजे हमराह खे धकी करे विधो हुयो, उन जे बावजूद हाणे असां ते हू ड्रामा करे रहिया आहिनि, कूड़ियूं FIR करे रहिया आहिनि, कूड़ा केस ठाहे रहिया आहिनि ऐं पुलिस बि कुझु करे नथी सघे ऐं हू कूड़ा ड्रामा ठाहे असांखे फासाइण जे चक्कर में। उन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk